अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल ज़ाहिर ज़िंदगी जंहिंजी नई अचण वारी एपिसोड में छा थियण वारो आहे। तफ़सीली ॻाल्हि ॿ शुरू करण खां पहिरियों जेकॾहिं मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल ते नवां आहियो त ज़मीर जमाली यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे ऐं घंटी बटन ऑल कंदा। तो रेस हाकिम खान वारस अमीरा जो हथ रेस गफ़ार खान खे कोन ॾींदो, छो जो रेस हाकिम खान जो कुझु ॻाल्हियूं रहियल आहिनि उहे ॻाल्हियूं हल कंदो त पोइ वारस अमीरा रेस गफ़ार खान जे हवाले कंदो, न त कोन कंदो। ऐं रबन इहा सोचींदो त असांजूं सभु कोशिशूं बर्बाद थी चुकियूं आहिनि ऐं रबन मीरा ऐं वारस खे आज़ादु करण लाइ ॿियो दर सोचींदो ऐं कमाल खान ज़िद कंदो रेस हाकिम खान सां ठाव करण जी, पर ओठो इन्हनि खे कोन छॾींदो कमाल खान खे। ऐं रेस कमाल खान ज़िद कंदो ऐं महेश सुलछणी प्यूरू वारनि खे बेवकूफ़ कंदी ऐं उन्हनि सां शादी करण लाइ आव कंदी। ऐं रेस गफ़ार खान हाणे इहा सोचींदो त हाणे कहिड़ो क़दम खणा अॻिते जीअं वारस ऐं मीरा आज़ादी करे वठूं। रेस गफ़ार खान इहा ई सोचींदो। वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक कंदा।